नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हमारे वाक़ई ॾींदासीं। निंदो वेझो मलाह बिरादरी जे केस दाख़िल करण बाबति धरती टीवी न्यूज़ जे ख़बर जो नोटिस वरितो आहे। एसएसपी बदीन शाहनवाज़ चाचड़ मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। एसएचओ कुर्बान मलाह निंदोलग ॻोठ सोनो ख़ान सियाल पहुची जांच शुरू करे छॾी आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ एक भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। निंदो वेझो मलाह बिरादरी ते केस दाख़िल करण बाबति धरती टीवी जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी बदीन शाहनवाज़ चाचड़ मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। एसएचओ कुर्बान मलाह निंदोलग ॻोठ सोनू ख़ान सियाल पहुची जांच शुरू करे छॾी आहे। अहम ख़बर आहे हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। ख़बर अवां सां निंदो खां शेयर करे आहियूं। निंदो वेझो मलाह बिरादरी ते केस दाख़िल करण बाबति धरती टीवी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी बदीन शाहनवाज़ चाचड़ मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। एसएचओ कुर्बान मलाह निंदोलग ॻोठ सोनू ख़ान सियाल पहुची जांच शुरू करे छॾी आहे। अहम ख़बर बाबति नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। निंदो वेझो मलाह बिरादरी जे केस दाख़िल करण बाद धरती टीवी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस वरितो आहे। एसएसपी बदीन शाहनवाज़ चाचड़ मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। एसएचओ कुर्बान मलाह निंदोलग ॻोठ सोनो ख़ान सियाल पहुची जांच शुरू करे छॾी आहे।